क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे तरफ़ां सिंध एम्प्लाइज़ अलायंस जे हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। अयाज़ लतीफ़ पली जो चवणु आहे त सिंध एम्प्लाइज़ अलायंस जा मुतालबा फ़ौरी तौर मंज़ूर करे नोटिफिकेशन जारी कयो वञे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह चयो त सिंध में मुआशी हालतूं ख़राब आहिनि, गुरबत, बेरोज़गारी ऐं बदहाली आहे। अयाज़ लतीफ़ पली जे चयो त सिंध में का नई इंडस्ट्री त न लॻी पर ॿिया इदारा बि तबाह थी रहिया आहिनि। हुन चयो त महांगाई आवाम जी चेल्हि चिॿी करे छॾी आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे तरफ़ां सिंध एम्प्लाइज़ अलायंस जे हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। अयाज़ लतीफ़ पली जो चवणु आहे त सिंध एम्प्लाइज़ अलायंस जा मुतालबा फ़ौरी तौर मंज़ूर करे नोटिफिकेशन जारी कयो वञे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह चयो त सिंध में मुआशी हालतूं ख़राब आहिनि, गुरबत, बेरोज़गारी ऐं बदहाली आहे। अयाज़ लतीफ़ पली जे चयो त सिंध में का नई इंडस्ट्री त न लॻी पर ॿिया इदारा बि तबाह थी रहिया आहिनि। हुन चयो त महांगाई अवाम जी चेल्हि चिॿी करे छॾी आहे। अहम ख़बर खां वाक़ई आगाह करे रहिया आहियूं त क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे तरफ़ां सिंध एम्प्लाइज़ अलायंस जे हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। अयाज़ लतीफ़ पली जो चवणु आहे त सिंध एम्प्लाइज़ अलायंस जा मुतालबा फ़ौरी तौर मंज़ूर करे नोटिफिकेशन जारी कयो वञे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह चयो त सिंध में मुआशी हालतूं ख़राब आहिनि, गुरबत, बेरोज़गारी, बदहाली आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे तरफ़ां सिंध एम्प्लाइज़ अलायंस जी हिमायत जो ऐलान कयो वियो आहे।